नाज़रीन, टोड़ी ॻोठ में मौजूद आहियूं। 18 ॾींहं पहिरियों विंटरी डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा आज़ाद थी मोटियो आहे, घर पहुतो आहे। हिते ख़ुशी जो समा आहे। अचो त इन जे वारसनि ऐं डॉक्टर सां ॻाल्हियूं कयूं, छा चवणु आहे, कहिड़ो मौक़फ़ आहे। बेटे आज वॾो किरदारु आहे हिन में। सब तकलीफ़ तकलीफ़ वग़ैरह केस में हुआ तो इहा इन खां वधीक कहिड़ी तकलीफ़ हुई आहे। केस त केस आहे न, उहा तकलीफ़ आहे, बाक़ी कंहिं शइ जी तकलीफ़ कोन। निमाज़ टाइम ते आउं पढ़ंदो हुउसि, ॼण मानी टाइम ते आज़ाद ज़िंदगी ईंदड़ माण्हू खे जॾहिं केस कयो वञे त छा पोज़ीशन आहे। मानी में छा हुयो मानी जेकी आम मानी जेको माण्हू खाईंदा आहियूं उहे शइ। अच्छा, तव्हांखे इहा एक्टिविटी जेकी हले थी, एतिरा जे मुज़ारा वग़ैरह थियनि पिया, उन जी तव्हांखे ॼाण मिले थी? उनजी हाणे मूं वटि का उते का मीडिया त कोन हुई या का न मूं वटि न हुई। बाक़ी उहे के माण्हू ॿुधाइनि पिया त FM ते अचे थो, तव्हां या मीडिया ते इतिहास करनि था, मुख़्तलिफ़ हवा आहिनि। पोइ हिते हिमत हुई जॾहिं रिकवर थी आहे, ख़बर पई त सुठो किरदारु अदा कयो। सोशल मीडिया ऐं प्रिंट मीडिया, हिन खां अलावा पंहिंजी मलाह कम्यूनिटी, हिन खां अलावा एसोसिएशन जेकी आहे मिनिस्टर साहब न यार ॾिसो न, अगरि जे भंग एकता सां ई का हैसियत कोन आहे। अगरि जे इहा असां कयूं सुभाणे पोइ त हर माण्हू खे उन खां वधीक सम्झ में न आहे। अच्छा, तव्हां विंटरी डॉक्टर बि आहियो ऐं तव्हांजी हमेशह वग़ैरह हाणे छा कोई तव्हांखे फ़ोन वग़ैरह को अचे, कहिड़ी सिक्योरिटी असांजी त हूअं ई रिस्क ते आहे। असांजो कॾहिं बि जेको आहे त कंहिं पुलिस वारे कोन लोकल तरह जा माण्हू आहिनि। ऐं कंहिं क्रिमिनल जे चकर न वञो, बंद सां गॾु जेके ॻोठ आहिनि उहे त आम शहरी आहिनि, घुमनि करनि था, उन्हनि ॾे असांखे ॾिसण जे लिहाज़ सां। बाक़ी रस्ते में वेंदड़ खे माण्हू खे क्रिमिनल अगवा करे था वञनि त हुनखे छा थो करे। अल्लाह ताला जी महिरबानी, दोस्तनि जी महिरबानी, उन्होंने भी पंहिंजे वसू न घटायो। जेको उन्हनि को थी सघियो उहो अचे कयो, ॿी का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। बाक़ी भूंग जी ॻाल्हि आहे जेकी इहा ग़लति आहे, असांखे का बि ॼाण कोन्हे। वधीक मालिक बि इन शइ जी तस्दीक कई आहे त असां इहा ॻाल्हि अल्लाह ताला महिरबानी कई, दोस्तनि जी महिरबानी थी। अल्लाह ख़ैर करे ज़िंदगी में बाक़ी वक़्तु अल्लाह इज़त थी। तव्हां वटि रौनकूं पैदा थियूं, ख़ुशी जो समा बि आहे। गमज़दा हुयासीं, पाण खे परेशान, घर परेशान, ॿार परेशान, माइट बुज़ुर्गनि जी दवायूं उन्हनि जो वॾो साथ ॾिनो। रामपा जा खतम कढाया, उन खां पोइ लखपत जो ॾाढो ख़ैर सां डॉक्टर साहब पहुतो आहे। जी नाज़रीन, तव्हां जेको आहे त ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं वारसनि जूं। ख़ुशी जो समा फैलियल आहे ऐं सियासी समाजी बिरादरनि जे माण्हुनि जी जदोजहद रंग लाथो आहे। रंग लाइण सां जेको आहे त विंटरी डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीराणी बाज़ार थी घर पहुतो। नज़ीर मीराणी, सोच TV, कंदकोट।